मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बीराते तशरीक इहा उन टाइम से पढ़ी वेंदी 9 ज़ुल्ह जी फजर खां वठी करे 9 ज़ुल्ह जी फजर खां वठी करे 13 ज़ुल्ह जी असर ताईं साईं पढ़ी वेंदो न अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। इहो छा साईं इहो पढ़णु वाजिबु आहे। इहो जेकर न पढ़ंदासीं पोइ जेको आहे बंदो गुनाहगार थींदो। साईं कंहिंजे मथां इहो जेको आहे वाजिबु आहे साईं औरत बि घर में पढ़ंदी, मर्द बि पढ़ंदा, मुसाफ़िर बि पढ़ंदा, मुक़ीम बि पढ़ंदा, बीमार हुजे पोइ बि पढ़ंदा। इहा शइ जेकी आहे उहो मथां माफ़ु न आहे। जेकॾहिं अगरि केरु न पढ़ी गुनाहगार थींदो। कहिड़े टाइम पढ़े साईं? हर फ़र्ज़ नमाज़ खां बाद में हिकु मरतबो पढ़णु वाजिबु आहे। 3 मरतबा ॾिसो अॻ में असां पढ़ंदा हुआसीं, कंहिं क़िस्म जी ख़बर न हुई, मूंखे बि ख़बर न हुई। हाणे जॾहिं इल्म जी तरफ़ आहे त पोइ ख़बर पई त 3 दफ़ा न आहे बल्कि हिकिड़ो दफ़ो आहे। हिकिड़ो दफ़ो पढ़णु जेको आहे उहो वाजिबु आहे। छा पढ़णु? अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द।